दोस्तों अॼु तव्हांजे आॾो मां ॻाल्हि हिकिड़ी अहिड़ी रखणु थो चाहियां ऐं मूंखे उमेद आहे त तव्हां पढ़ियल लिखियल शऊर वारा माण्हू आहियो। इन ॻाल्हि खे महसूसु कंदव, हक़ीक़तनि खे तव्हां सम्झंदव त हक़ीक़त असुली छा आहे। दोस्तों, जॾहिं असां मुस्लमाननि खे को नंढड़ो बच्चो को औलाद थींदो आहे त उन्हीअ जो जॾहिं अक़ीक़ो कंदा आहियूं त उन्हीअ मुताबिक़ या रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त जॾहिं तव्हांखे औलाद थिए त उन्हीअ जा वार पूरे ऐं हिकिड़े पासे ताराजी में उहे रखो, ॿिए पासे सोन ऐं चांदी में उन्हीअ खे तोरे वारनि खे पोइ अल्लाह जे राह में उहो तव्हां ॾियो ऐं बकरी का कोही उहो अल्लाह जे राह में ॾियो। दोस्तों, ही मुल्लनि जेको मशहूरु कयो आहे त या रसूलुल्लाह जो दौरु पत्थर जो दौरु, मुफ़लिसी जो दौरु हुयो ऐं या रसूलुल्लाह जो महीननि जा महीना चुल्हा न ॿरंदा हुया। इहा असुली इहा मुल्ले जी चाल आहे, इहा प्लानिंग आहे ऐं माना नबी करीम जे दौर खे नाकाम करण जी हुननि जी प्लानिंग आहे। जीअं मुफ़लिसी ऐं ग़रीबी जो हाल ॾसण जे लाइ हू माना कोशिशि करे रहिया आहिनि। हालांकि या रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हीउ जेको फरमायो त हीउ नंढे ॿार जा वार तव्हां सोन ऐं चांदीअ में तोरियो त इहो या रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्ही महिल दौर जे नज़ाकत सां इहा ॻाल्हि कई जो उहो दौरु सोन ऐं चांदीअ ऐं तरक़ी जो दौरु हो। हर हिकु वटि सोन ऐं चांदी घणो मौजूदु हुयो ऐं मालवंद बि माण्हू हुया, उन्हनि वटि माल बि घणो हूंदो हो। जंहिंखे ॾिसंदे या रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हीअ जे ॾिसंदे उन्हीअ मुताबिक़ इहा पाण लफ़्ज़ फरमायूं त माना इन्हीअ मां वाज़े साबित थियो त उहो दौरु तरक़ी जो दौरु हो। सोन चांदी हर हिकु वटि घणो मौजूदु हूंदो हो ऐं माल बि हर हिकु वटि घणो मौजूदु हूंदो हो। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त उन दौर में फैक्ट्रियूं बि हुयूं, हज़रत उस्मान जो पट जा वॾा बाज़ार हुया। याने उहो दौरु माना उन दौर में रेशम ऐं पट बि मौजूदु हूंदा हुआ, रेशम ऐं पट बि मौजूदु हूंदा हुआ। इहा माना तरक़ी याफ़्ता दौरु हो। जंहिं दौर जे नज़ाकत सां या रसूलुल्लाह फरमायो त माना तव्हां उन ॿार जा वार सोन ऐं चांदीअ में तोरियो। जेकॾहिं सोन ऐं चांदी न हुजे, जिन माण्हुनि खे खाइण लाइ मानी न हुजे त उते सोन ऐं चांदी कीअं हूंदो। ही मुल्ले जी वॾी चाल आहे। ही मुल्लो तव्हांजो ज़हन हिन इस्लाम जे हक़ीक़तुनि खां हटाइण जे लाइ माना कोशिशि करे पियो थो। तव्हां इन मुल्ले जे ग़ुलामीअ खां इन ग़ुलामीअ खां पंहिंजे ज़हननि खे बचायो। का बि ॻाल्हि तव्हांजे दरपेश अचे त तव्हां ॾाहनि माण्हुनि सां मिलो, उन्हनि जा वीडियो ॿुधो, उन्हनि जूं ॻाल्हियूं ॿुधो, या कंहिं कचहरियुनि में वञो, जंहिं माना सुलझियल माण्हुनि जे कचहरियुनि में वञो। भई मुल्ले खां एतिरो नफ़रत कयो ऐं मुल्ले खां बाज़ अचो। मुल्लो त तव्हांजो माना वॾेरे खां वधीक दुश्मन इहो मुल्लो आहे जेको तव्हांखे हक़ीक़तूं तव्हांजे आॾो बयानु नथो करे, हक़ीक़तूं लिकाए उन्हनि ते पर्दो रखी ऐं तव्हांजे आॾो ॿी ॻाल्हि रखे थो। महिरबानी, अस्सलामु अलैकुम।